अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। संध्या सैयद हल्ला से हेडलाइन पर। मुल्क में कोरोना वायरस जा अञा जारी वायरस 57 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतियुनि जो अंग वधी 20,803 ताईं पहुतो। NCOC मूजिबि मुल्क में 58,670 कोरोना टेस्टूं कयूं वयूं। 24 कलाकनि दौरान 3,060 नवां केस रिपोर्ट। 8,20,374 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान आमदनी ॾेखारण लाइ पुराणी आदमशुमारी जा अंग इस्तेमाल कया। कूड़ ऐं ग़लत बयानी सां इमरान ख़ान मुआशी तबाही लिकाए रहियो आहे। बिलावल वज़ीर आज़म साहब कुकड़नि आननि ऐं मेहुनि सां मईशत बहितर नाहे थींदी। इमरान ख़ान जेके बि वाइदा कया पूरा नाहिनि कया विया। घोटकी ज़िले में सभ खां वधीक गैस पैदा थिए थी। वज़ीर आज़म इमरान ख़ान गुज़िरियल महीने सिंध पैकेज जो ऐलान कयो। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जूं घोटकी में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो अलीम आदिल शेख हमलनि खां डिॼण वारो नाहे। सभिनी खे ख़बर आहे त PP खे कमु करणो ई नाहे। सिंध हुकूमत न पाण कमु कंदी न ई ॿियनि खे करणु ॾींदी। शिकारपुर जिले के गड़ी थीगो के कचेवारे इलाके में पुलिस जो ॾोहारनि खिलाफ ऑपरेशन ॾोहारनि जो पुलिस की बख्तरबंद गाड़ी ते रॉकेट लॉन्चर से हमलो। 2 पुलिस एहलकार और 1 फोटोग्राफर शहीद, 4 एहलकार जख्मी। शहीदन में मुनवर जतोई, जाज़ेब और हसीब शामिल। जख्मी एहलकारन इमरान सुमरो, असदुल्ला, सईद महर और सजाद चांडियो के सिविल अस्पताल आंदो वियो। SSP शिकारपुर अमीर सऊद मक्सी पारा मुक़ाबले दौरान 6 धाड़ेलनि के मार्जन और 1 धाड़ेल के गिरफ्तार करने की दावा। सिंध हाई कोर्ट में बरसातुनि दौरान DHA और क्लिफ्टन वारा इलाइक़ा ॿुॾण वारे मामले ते ॿुधणी। सिंध हाई कोर्ट पारां लाॻापियल इदारनि ते कावड़ जो इज़हार। सिंध हाई कोर्ट कैंटोनमेंट बोर्ड खां 4 जून ते तफ़सील तलब करे वरिता। जस्टिस हसन इज़हार रिमार्क्स ॾींदे चयो त शहर ॿुॾी वियो पर कंहिंखे परवाह न आहे। घर ॿुॾी विया पर माण्हुनि जी मदद न कई वई। सिंध में वधीक 2 हफ़्तनि लाइ लॉकडाउन लागू कयो वियो। घरू खाते पारां नोटिफिकेशन जारी। नर्सरी खां यूनिवर्सिटी ताईं समूरा तालीमी इदारा, शादी हॉल, सिनेमा हॉल्स और समूरा तफरीह मार्ग बंद रहंदा। रेस्टोरेंट्स के पार्सल की इजाज़त हूंदी। रेस्टोरेंट्स अंदर और बाहर ॿई सर्विस न ॾेई सघंदा। दुकान, शॉपिंग मॉल्स शाम 6 वॻे खां पोइ बंद रहंदा। मेडिकल स्टोर्स, ग्रोसरी जा दुकान और पेट्रोल पंप्स खुलियल रहंदा। शॉपिंग मॉल्स के अंदर मेडिकल स्टोर्स के खोलण की इजाज़त न हूंदी। समूरी ट्रांसपोर्ट रुगो 50 सैकड़ों मुसाफिर के सवार करे सके थी। सिंध में कोरोना के केसिस के नज़र में रखंदे पाबंदियूं वधाए रहिया आहियूं ऐं SOPs में नरमी नथा करे सघूं। सूरत हाल गणती जोगी आहे। केतिरनि अस्पतालनि में जगह ख़त्म थी वई आहे। सिंध में 1 हफ़्ते दौरान कोरोना जा 8.37 सैकड़ो केस साकारी आया। कराची में शहर 13 सैकड़ो खां वधीक ऐं हैदराबाद में 10 सैकड़ो खां वधीक रही आहे। हिन वक़्तु कुझु खोलण जी ॻाल्हि नथा कयूं। बाज़ारूं 8 बदिरां 6 वॻे बंदि थी वेंदियूं। होटलनि अंदरि खाइण ते पाबंदी बरक़रार रहंदी पर टेक अवे ऐं होम डिलीवरी खुलियल रहंदी। मञकड़ी जी सूरत में कार्रवाई थींदी। सभु SOPs ते अमल कनि। तफ़रीह मार्ग, पार्क, सिनेमा हॉल, समूरा स्कूल ऐं कॉलेज ईंदड़ 2 हफ़्तनि लाइ बंदि आहिनि। सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी नथो ॾिनो वञे। असांजे इर्सा जे कानून ते एतिराज़ वारियो आहे। सिंध खे बलूचिस्तान सां विढ़ाइण जी कोशिशि कई पई वञे। 91 वारे ठाह तहत पाणी जी विर्छ थियणु घुरिजे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त कानून जी हुक्मरानी खे यकीनी बणायो वेंदो। हुकूमत कंहिं प्रेशर ग्रुप हथां ब्लैकमेल न थींदी ऐं न ई इक़्तिदार बचाइण लाइ कंहिंखे NRO ॾिनो वेंदो। असांजी पूरी सियासी जिदोजहद कानून जी हुक्मरानी लाइ हुई।